प्रचार कंदड़ असांजे डिग्री लिस्ट आहे जंहिंमें असां वटि हिकिड़ो वॾो मिसाल आहे जेको असां उॾेरे लाल जो मेलो थींदो आहे पाण में ॾिठो हुजे उते उन मेले खे हिंदू मुस्लमान गॾिजी सेलिब्रेट कंदा आहिनि मल्हाईंदा आहिनि ऐं उन ते को बि एतिराज़ कोन्हे उन ते का बि इख़्तिलाफ़ जहिड़ी ॻाल्हि कोन्हे कि भगत कंवरराम 100 साल अॻु अहिड़े ई अमन जो पैगाम ॾिनो हो जंहिंमें गॾिजी रहण जो कोई दर्स हुयो। अॼु सॼी दुनिया इन ते इतफ़ाक़ करे थी त अमनी मसइलनि जो हल आहे, अमन जे लाइ कोशिशूं थी रहियूं आहिनि ऐं भगत कंवरराम जेको अमन जो न्यापो छॾियो सनीयो छॾियो ऐं उहो कंहिं न कंहिं सूरत में रुको स्टेशन हुजे, गंबट हुजे, सांगड़ हुजे या सिंध जो को बि शहर हुजे उन न्यापे खां उन पैगाम खां ख़ाली कोन्हे। अॼु बि उहो साॻियो ई सनीयो साॻियो ई न्यापो कंहिं न कंहिं सूरत में वॼाए थो ऐं उते साॻियूं ई अमन जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। इहा ॻाल्हि साबित करे थी पई त भगत कंवरराम जंहिं अमन जे लाइ कोशिशूं वरितियूं उन में भगत कंवरराम कामयाबु वियो आहे। जेके अॼु बि उहे असां कंहिं न कंहिं सूरत में ॻाल्हियूं हिते वधायूं था। तोड़े जो मुल्की सूरत मुताबिक़ इंतिहाई ॾुखी हालतूं पर पोइ बि इन हक़ सच खे कंहिं न कंहिं सूरत में अॻिते वठी वञण जे लाइ तव्हां असां सभु कोशिशूं वठूं था पिया। असांजे लाइ इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे त भगत कंवरराम असांजे देश जो रहवासी हो, असांजे धरतीअ जो माण्हू हुयो, असां मां हुयो ऐं हिन धरतीअ जी सुञाणप आहे ऐं अमन हुनजो इहा सॼी दुनिया में हुनजी सुञाणप रहंदी ऐं भगत कंवरराम कंहिं न कंहिं सूरत में अॼु बि कामयाबु आहे, ईंदड़ वक़्त में बि कामयाबु थींदो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।